मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जो रिपोर्टर अशरफ शाह मूजिब मटियारी में पीर हज़रत अब्दुल रहीम अल मारूफ़ आगा सरहंदीअ जो सालियानो उर्स मल्हायो वियो। उर्स में मुख़्तलिफ़ आलिम दीन मशाइखनि समेत मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई। उर्स तक़रीब जो इब्तिदा दरगाह जे गादी नशीन पीर ग़ुलाम मुजदद सरहंदी दरगाह ते चादर चाढ़े कयो। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन उर्स तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असां बुज़ुर्गनि जे अमुन सलामती ऐं मोहबत जे पैगाम खे आम करण जी कोशिश में आहियूं। असांजी दरगाह जो पैगाम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमुन आहे। अचो त उन्हनि बुज़ुर्गनि जे पैगाम खे आम कयूं। उन मौक़े ते सजाद नशीन ख़्वाजा मुइनुद्दीन महबूब जिन चयो त असां अमुन ऐं सलामतीअ जो पैगाम खणी आया आहियूं। दरगाहूं हमेशह अमुन सलामती जो पैगाम आम कंदियूं आहिनि। मटियारी जे सखी हाशिम शाह जी दरगाह जे सजाद नशीन पीर सैयद अलायार शाह हाशमी, सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट, पीर रशीद अहमद नक्शबंदी, अलामा फयाज़ुल हसन नईमी, अलामा जहांगीर रिज़वी, अलामा शाहनवाज़ नक्शबंदी, मुफ्ती महफूज़ अली शाह, नियाज़ अली सूहो समेत ॿियनि मशाइखनि ऐं आलिमनि वॾे अंग में शिरकत कई।